मिठियारी ज़िले जे हेडक्वार्टर जी टाउन कमेटी ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलाउंस जी वाहिद कामयाब थियल चेयरमैन सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट पंहिंजे उहिदे जो कसम खणण बाद डिप्टी कमिश्नर ऑफिस खां हिक वॾी अवामी रैली ज़रिए दौलत शरनाइन ऐं कारकुननि जी नामसन सां टाउन कमेटी मिठियारी पहुची पंहिंजी चार्ज वठी छॾी। रैली दौरान जगह जगह ते शहरनि नए चूंडियल चेयरमैन जो गुलनि जी वर्खा ऐं अचरकुनि सां इस्तक़बाल कयो। चार्ज वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट जो चवणु हो त आवाम जे वोटनि सां खटे हिन सीट ते पहुतो आहियां त दिलो जान सां आवाम जी ख़िदमत कंदसि। शहर जी बहितरी लाइ ॾींहुं राति कमु हिकु करे छॾींदसि। शहर जो हुअण सबबि शहरी मसइलनि खां आगाह आहियां। मिठियारी शहर जो सभ खां वॾो मसइलो पीअण जो पाणी आहे। उन खां पोइ ड्रेनेज जो वॾो मसइलो आहे। सफ़ाई सुथराई जा बि वॾा मसइला आहिनि। इहे सभई मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण जी कोशिश कंदसि। असां सभिनी खे गॾिजी शहर जी बहितरी लाइ कमु करणो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।